अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाइंसाफ़ियुनि जे हिन दुनिया में ॿियूं त केतिरियूं अमुल हक़ीक़तूं आहिनि, पर इहा बि हक़ीक़त आहे त नाइंसाफ़ियुनि जा नाग सिंध वासियुनि खे सदाईं खींदा रहिया आहिनि। सिंध जा पढ़िया लिखिया माण्हू जेके जदोजहद जे मैदान में रहिया आहिनि, हुन सां एॾियूं नाइंसाफ़ियूं कयूं वियूं आहिनि त छा ॻाल्हि कजे। हींअर जॾहिं सिंध जे बादशहूर शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे खंभे गुम कयो वियो हो, तॾहिं सिंध वासी सरापा एहतजाज बणिया ऐं उन एहतजाज जे नतीजे में गनी अमान ऐं सरमद मीराणी खे ज़ाहिर कयो वियो। पर सिंध जे पढ़ियल लिखियल ऐं लाइक़ु बजड़नि खे जंहिं हालत में ज़ाहिर कयो वियो, उहा बि त अजीब हैरत जोगी आहे। अदालत में जॾहिं पेश कयो वियो तॾहिं गनी अमान जो मथो कुड़ियो वियो हो ऐं हुनखे पोती पाराई वई हुई। कहिड़ो न अजीब अलमियो आहे, उहे सिर जेके असां लाइ क़ाबिल फ़ख़्रु आहिनि, उन्हनि सां अहिड़ो वेदन कयो पियो वञे। पढ़ियल लिखियल माण्हुनि सां अहिड़ी हालत कई थी वञे, तव्हीं तसुरु कयो धाड़ियुनि सां हीअ माण्हू छा कंदा हूंदा ऐं उन्हनि सां कहिड़ो हशर कंदा हूंदा। इहो बि सच आहे त सभु सज़ाऊं बाशऊर माण्हुनि लाइ हूंदियूं आहिनि। सभ खां वधीक ख़तरनाक हुनजी नज़र में बाशऊर फ़र्द इन करे बि हूंदो आहे जो हूअ जा खोड़ींदो आहे। जबरी गुमशुदगियूं गैर आइनी अमल रहियूं आहिनि। इन बाबति असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था। अख़्तर चन्ना जो लिखियल लेख। सिंध में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो घणे अरसे खां वठी जारी आहे। मीडियाई इतलान मूजिबि त ताज़ो ॾाॾू जखराणी सरमद मीराणी ऐं कुझु ॾींहं अॻु गनी अमान चांडियो, जंहिंखे कराची जे हिकु निजी अस्पताल मां ग़ाइब कयो वियो, टिन्ही कारकुननि जो तालुक़ धार तंज़ीमनि सां हो। सरमद मीराणी गनी अमान चांडियो बि मंज़र आम ते अची चुका आहिनि ऐं ॾाॾो जखराणी बि आज़ादु थी चुको आहे। पर जेकॾहिं नज़र डोड़ाइजे त सरमद मीराणी खे उन खां अॻु बि 2022 में संसाबाणे शहर बाडह मां पेपर ॾियण दौरान खंभियो वियो हो। कुझु वक़्त खां पोइ खेसि ज़ाहिर करे जेल मोकिलियो वियो हो। ॾिठो वञे त सॼे मुल्क में सियासी हवाले सां वॾी बेचैनी पखिड़ियल आहे। KPK बलूचिस्तान, गिलगित ऐं कश्मीर जी सूरत हाल बि का ख़ासि बहितर न आहे। सिंध में हर गुज़रंदड़ ॾींहुं हालतूं बद खां बदतर थींदियूं पियूं वञनि। बज़ाहिर त जमहूरियत आहे, पर हिते लाक़ानूनी जो राज आहे। 26वीं तरमीम खां पोइ अदालती निज़ाम बि तमामु घणो मुतासिर थियो आहे। अदालती निज़ाम एतिरो त कमज़ोर आहे जो माण्हू सदियूं पुराणे जरगाई निज़ाम खे बहितर सम्झी रहिया आहिनि। थाणा हर हिकु शहर में प्राइवेट माण्हुनि जे हवाले थियल आहिनि। माना त पुलिस जे सॼे सारे इदारे खे मुकमिल तौर ते सियासी कयो वियो आहे। सिंध में गुज़िरियल 18 सालनि खां वठी PP जो इक़्तिदार क़ाइमु आहे। को बि इदारो सिधो कोन आहे। केतिरा ई भेरा ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल इदारे पारां सिंध जी पुलिस, तालीम, सिहत खाते ऐं रेवेन्यू खाते खे तमामु घणो करप्ट करार ॾिनो पियो वियो आहे। सिंध जो माण्हू ॿिटे अज़ाब में मुब्तला आहे। नई PP दाद रसी पई करे, नई वरी वफ़ाक़ी हुकूमत वरी उल्टो सिंधी माण्हुनि जी मंशा ऐं मर्ज़ी जे ख़िलाफ़ु घणे वक़्त खां वठी सिंध दुश्मन माना त तकरारी मनसूबनि ते अमल पेरा आहे। वरी हाणे SIFC नाले इदारो जोड़ियो वियो आहे। सिंध जे ज़मीननि ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई पई वञे। मुल्क ठाहिण खां वठी सिंध सां माटेली माउ वारो सलूक कयो पियो वञे। सिंध जे पाणी ते धाड़े खां वठी मैदनी वसीलनि ते ॼण त सिंध जे माण्हुनि जो को बि हक़ु कोन्हे। वफ़ाक़ी इदारनि में नौकिरियुनि जी कोठा ते अमल न पियो थिए। सिंधी ॿोली जी अहमियत ख़तमु थी रही आहे। 5000 साल पुराणी क़ौम जी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो नथो वञे। मुल्क ठाहिण खां पोइ जेके क़ानूनी ऐं आइनी तरह हक़ सिंध खे मिलियल हुआ, उन्हनि खे बि न पियो ॾिनो वञे। नौकिरियुनि वारी कोटा ते बि अमल न पियो थिए। सिंध जे सियासी शऊर जे आवाज़ खे ॿुधण बजाए उनखे ताक़त जे ज़ोर ते वॾी बेरहमी सां कुचलियो पियो वञे। सिंध जी सियासत ते नज़र रखण वारनि कुझु ॾाहनि जो चवणु आहे त सिंध जे सियासी शऊर खे PP जी रज़ामंदी सां ख़तमु कयो पियो वञे, त जीअं सिंध में बि का बि सियासी जमायत PP जे मदे मुक़ाबिल न थी सघे। माना त सिर्फ़ु PP खे ई पार्लियामानी सियासत करण जो हक़ आहे। बाक़ी उन जे सभिनी मुख़ालिफ़ उमेदवारनि नतीजा तब्दील करे कंहिं बुरी तरह हारायो वेंदो। जमहूरियत में हर कंहिंखे हक़ आहे त उहो कहिड़ो बि नुक़्ते नज़र रखी सघे थो। हिन मुल्क में सियासी मुख़ालिफ़नि खे चिभाटण ऐं ख़तमु करण वारो सिलसिलो बि पुराणो आहे।
जबरी गुमशुदनि जे हवाले सां ह्यूमन राइट्स कमीशन, ह्यूमन राइट्स वॉच ऐं एमनेस्टी इंटरनेशनल वारनि केतिरा ई भेरा रिपोर्टूं जारी कयूं आहिनि। हीउ सोशल मीडिया जो दौरु आहे, को बि लकाउ कंहिंखां बि ॻुझो नथो रखी सघिजे। सोशल मीडिया जे हर हिकु टूल ते जबरी तौरु ग़ाइबु कयल माण्हुनि जे हवाले सां अलाए जे केतिरो मवाद पियो आहे। असां मुल्क में शामिल थी 1940 वारी करारदाद तहत अनेक अकीचार ख़तरा क़बूलिया। हथ वठी धारी आबादी खे सिंध जे शहरनि में आबाद कयो वियो। पुरमन सियासी कारकुननि खे खंभे गुम करण सां हालतूं अञा बि वधीक ख़राबु थींदियूं। सिंध मां जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो ख़तमु करे खंभे गुम कयल सियासी कारकुननि जो केस अदालत में हलायो वञे। सिंध जे सियासी शऊर खे बेदर्दी सां कुचलणु बंदि कयो वञे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। अख़्तर चने जो लिखियलु लेख अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।